जी नाज़रीन, अवां खे असां गंबट मां ख़बर ॾेई रहिया आहियूं। गंबट कुंभ थाणे जी हद में ॻोठ मशाख में ॿिनि ॿारनि खे चोरी जे इल्ज़ाम हेठि तब्दीली जो निशानो बणायो वियो आहे। अवां खे गंबट मां ख़बर ॾेई रहिया आहियूं। गंबट कुंभ थाणे जी हद में ॻोठ मशाख में ॿिनि ॿारनि खे तब्दीली जो निशानो बणायो वियो आहे। वधीक तफ़सील जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KKD न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक अहमद नारे जो। जी मुश्ताक, वधीक तफ़सील सां आगाह कजो। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त कुंभ थाणे जे हद ॻोठ मशाक में ॿिनि ॿारनि हुबदार अली ऐं दानिश अली शेख खे चोरी जे इल्ज़ाम में तर जे बाअसर ॾाॾनि मुड़ुसनि, जंहिंमें अख़्तियार अली शेख, नबी बख़्श शेख, इफ़्तार अली शेख, मुज़म अली शेख, वक़ार अली शेख ऐं ॿियनि सभिनी ॻोठाणनि घुराए वीडियो भरे ॿिन्ही मौसूम ॿारनि खे वेहक वारी जाइ ते मिर्च विझी कपिड़नि खां आजो करे ॻोठ जी गश्त करायो वियो, जॾहिं त नींगर जे वारसनि वास्ता ॾेई ॿारनि जी जिंदो आजी कराई। ॿुधायो वञे त अहिड़े वाक़े खां पोइ जवादार दौरे जा माण्हू नींगर जे वारसनि खे हिसाइण ऐं मामले खे दॿाइण लाइ संदत घर अॻियां हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जीअं नींगरनि जा वारस घर खां ॿाहिरि थाणे ताईं निकिरी न सघनि। जॾहिं त अहिड़े वाक़े अफ़सोसनाक वाक़े खां पोइ कुंभ पुलिस अञा सुस्त रफ़्तार ऐं काहिली जो मुज़ाहिरो करे रही आहे। ज़रियनि वटां इहो बि इतला बि मिलिया आहिनि त पुलिस डील करण लाइ वारसनि खे दॿाए रही आहे। ॾिसिजे थो त SP खैरपुर मीरस हिन अफ़सोसनाक वाक़े ते केतिरो संजीदगीअ सां एक्शन वठे थो।